जस्कम चेयरमैन बशीर खान कुरैशी खमिस वारे ॾींहुं ॿोॾ मुतासिरनि जी वाहुर लाइ गुलशन हदीद खां ठटे तरफ़ वञी रहियो हो त रेंजर्स जे अहलकारनि खेसि ॿिनि साथियुनि शिराज सुभानी खुहारो ऐं बदर खुहारो समेत गिरफ़्तार करे वरितो। रेंजर्स अहलकारनि जस्कम चेयरमैन जे गार्ड्स वटि मौजूदु लाइसेंस वारा हथियार खसे पंहिंजे कब्ज़े में वठी छॾिया ऐं इहा दावा कई त बशीर कुरैशीअ जे कब्ज़े मां गैर क़ानूनी हथियार हथ कया विया। बशीर कुरैशीअ जी गिरफ़्तारीअ जी ख़बर समूरे सिंध में झंग जी बाहि जियां पखिड़िजी वई ऐं जस्कम चयो त जस्कम चेयरमैन तरफ़ां हथियारनि जा लाइसेंस ॾेखारण बावजूदि खेसि बिना जवाज़ गिरफ़्तार करे रियासती दहशतगर्दीअ जो मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ 3 ॾींहंनि ताईं हड़ताल कई वई। वो हमारे ऊपर इल्ज़ाम लगा रहे हैं कि बशीर खान कुरैशी के पास वेपन थे। हम ये दावा से कहते हैं कि बशीर खान के पास जो भी वेपन है, क्लेशन से लेकर पिस्तौल तक, उसके मुकम्मल तौर पर हुकूमत से तस्दीक शुदा लाइसेंस है। आप ये जानते हैं कि पाकिस्तान के अदारे इस सिलसिले में माहिर हैं। जिसको पकड़े हाथी को जो है वो हरन पेश करने में भी वो माहिर हैं। इस सिलसिले में हम ये वसूख से कहते हैं कि बशीर खान कुरैशी को जानबूझकर गिरफ्तार किया गया है कि जैसे कराची में अमन बहाल न हो सके। बशीर खान कुरैशीअ जी कानून लागू कंदड़ इदारनि हथां गिरफ़्तारी ख़िलाफ़ समूरी सिंध में फौरी तौर ते शटरबंद हड़ताल कई वई ऐं जस्कम समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा कारकुन रस्तनि ते निकिरी आया, जिन कराची ऐं हैदराबाद समेत सिंध जे केतिरनि ई शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा आया। STP जस्कम वारिसर ग्रुप, अवामी तहरीक, सिंध बचाओ कमेटी समेत सिंध जे मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त तंज़ीमुनि बशीर कुरैशीअ जी गिरफ़्तारीअ जी मज़म्मत कई। सूबाई घर वज़ीर मंज़ूर वसाण जस्कम चेयरमैन जी गिरफ़्तारीअ ते अफ़सोस ज़ाहिर कंदे चयो त बशीर कुरैशीअ जी गिरफ़्तारीअ बाबति हू रेंजर्स खां मालूमात वठण बैदि ही मीडिया के ब्रीफिंग दी। कहाँ मुझे बताया गया कि बशीर खान को अरेस्ट किया गया है। यकीनन जब मैं पुलिस और रेंजर्स से मालूमात लूँगा उसके बाद ही डिटेल मैं आपको बता सकूँगा। ॾिसो, मां बार बार तो चवां बशीर खान लाइ असांखे इज़त आहे। बशीर खान अॼु खां मूंखे न सुञाणे और 88 में जब मैं 88 में भी मिनिस्टर था जेलूं का, तो मैं जानता हूँ। हमें खुद अफसोस है, लेखी के हकीकत क्या है, वजह क्या है, वो उसके लिए हमें टाइम दीजिए ताकि हम मालूम करें रेंजर से कि वजह क्या है। सिंध में शदीद अवामी रद्दमल बाद रेंजर्स जस्कम चेयरमैन के गिरफ़्तार करण बाद मलीर पुलिस हवाले करे छॾियो ऐं राति जो देर सां बशीर खान मथां 13D जो केस दाख़िल कयो वियो। जस्कम जे सॾ ते जुमे खां समूरी सिंध में 3 ॾींहनि लाइ शटरबंद हड़ताल शुरू कई वई। जुमे ते सुबुह जो कराचीअ जे स्टील टाउन थाणे ते जस्कम चेयरमैन ख़िलाफ़ चौथों केस 13E तहत दाख़िल कयो वियो। मलीर पुलिस बशीर कुरैशी ऐं संदसि साथियुनि खे स्टील टाउन पुलिस हवाले कयो, जिते संदनि ख़िलाफ़ गैर क़ानूनी हथियार रखण जा 3 धार केस दाख़िल कया विया। जस्कम अॻुवाणनि बशीर कुरैशीअ जे हथियारनि जा लाइसेंस मीडिया आॾो ज़ाहिर करे पुलिस ऐं रेंजर्स जे दावाउनि जी पतुई वाउकी करे छॾी। तव्हां ॾिसो त कराची जहिड़े इंटरनेशनल सिटी में आम जेको माण्हू घुमे थो पियो, उहो भला बिना लाइसेंस 100 लीटर बिना लाइसेंस को हथियार या क्लाशियूं खणी ईअं सॼे शहर में घुमंदो रहंदो आहे। इहे ॼाणी वाणी हथ सां हिकिड़ो कयो थो वञे जेको पंहिंजी सेफ्टीअ में पंहिंजा जेके परमिटूं आहिनि उन्हनि वारा हथियारनि सां को घुमे थो पियो त उन्हनि खे पुलिस या एजेंसियूं वठनि। माना ॼाणी वाणी हथ सां इहे हिकिड़ो खेल था, साज़िश आहे। सिंधियुनि खे हिकिड़ो बेदख़िल करण जी साज़िश आहे जेका हले थी पई। जस्कम चेयरमैन बशीर कुरैशी के 13D समेत मुख़्तलिफ़ केसनि में रिमांड वठण लाइ मलीर जी अदालत में आंदो वियो त समय कारकुननि संदसि शानदार इस्तक़बाल कयो ऐं मथसि गुलनि जी वर्खा कई। जस्कम चेयरमैन बशीर कुरैशी अदालत जे अहाते में कारकुननि खे मुखातिब थींदे चयो त दहशतगर्द ऐं कातिल आज़ाद घुमी रहिया आहिनि, पर अमन पसंद माण्हुनि मथां केस दाख़िल कया वञनि था, पर वो सिंध के इश्क में फाही चढ़ने लाइ भी तैयार हैं। इनको दहशतगर्दों को शेल्टर देना है, दहशतगर्दों को नहीं है पकड़ना, मासूम लोगों को पकड़ना है। मैं जैसे घर निकला, ठट्टे में जा रहा था, उसके बाद मुझे जाना था जो है सो सैलाब बरसात के मुतासरीन के पास, तो हमें रास्ते में इन्होंने घेर दिया जो है सो। घर से निकलते ही जो है सो उधर मैं बैठा था, मेरी गाड़ी में आके मेरे चारों तरफ घेर लिया और घर के बर से हमारे भाई हैं शिराज कुंवारो, उनके घर के सामने जो है और हमारी बेइज्जती करने लगे। इन्होंने बोला भाई ये इनका घर है, क्यों कर रहे हो, तो उनको भी मारा पीटा
और रूदकूब किया, तशद्दुद किया, फायरिंग की, हमें उधर जो है सो लाठियां लगाई, तशद्दुद किया। बशीर खान कुरैशी ने मौके ते KT न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वटसि लाइसेंस वारा हथियार हुआ जेके हुन पंहिंजे दिफ़ा लाइ रखिया हुआ, छाकाणि त मथसि ॿ भेरा कातिलाणो हमलो थी चुको आहे। लाइसेंस असां पेश कयासीं अदालत खे, इंसाफ़ त न कयो पर वेरिफिकेशन जे लाइ हुन मोकिलिया आहिनि। रहमान मलक कूड़ थो ॻाल्हाए, वो झूठ बोल रहा है, मेरे को लाइसेंस शुदा असला है। रहमान मलक को ये पता नहीं है कि 2 मरतबा मुझे यहाँ कत्ल किया गया कराची के अंदर, वो कातिल गिरफ्तार नहीं हुए। जो जिनको मारा जा रहा है वो ही जेल में जा रहा है। ये हमें पीपल्स पार्टी इंसाफ दे रही है। रहमान मलक जैसे लोग बिठाएंगे तो ये तो सिर्फ दहशतगर्दों को शेल्टर देंगे, दहशतगर्दों को पनाह देंगे। जो इधर खेपे लगी पड़ी हैं, मोर्चे लगे पड़े हैं, आप शेरपाऊ जाके देखे, लालू खेत में देखे, दूसरी जगह देखे, जहाँ कहाँ हजारों की तादाद में मुसल्सल लड़के बैठे हैं, रेंजर्स वहाँ तो नहीं जाती है। जस्कम चेयरमैन बशीर कुरैशी के मलीर जी अदालत 14 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले करे छॾियो। बशीर कुरैशी ॿुधणे दौरान अदालत खे पंहिंजे हथियारनि जा लाइसेंस ॾेखारिया, जंहिं ते अदालत खेसि 14 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले कंदे हुकुम ॾिनो त बशीर कुरैशी जे हथियारनि जे लाइसेंस जी तस्दीक कराई वञे। रिमांड खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे बशीर खान कुरैशी चयो त अदालत सां हुनसि इंसाफ़ न कयो आहे। हथियारनि जा लाइसेंस अदालत में ॾेखारण बावजूदि खेसि आज़ादु करण बदिरां अदालत जेल मोकिलियो आहे। जस्कम चेयरमैन सां गॾु गिरफ़्तार थियल संदसि साथी शिराज सुभानी ख्वारो खे अदालत बरी करे छॾियो। इन ई ॾींहुं वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जस्कम चेयरमैन बशीर कुरैशी जी गिरफ़्तारी खे ग़लती करार ॾींदे चयो त संदसि दौर में को बि सियासी कैदी न आहे, पर खेसि ख़बर न आहे त जस्कम चेयरमैन बशीर कुरैशी जी गिरफ़्तारी वारी ग़लती कीअं थी आहे। मेरे दौर में मैं तो प्राउडली कहता हूँ कि मेरे दौर में कोई पॉलिटिकल प्रिजनर नहीं है, तो ये कैसे हो गए। बशीर कुरैशी जे गिरफ़्तारी जे हवाले सां वफ़ाक़ी घरू वज़ीर रहमान मलक चयो त बशीर कुरैशीअ खे गैर कानूनी हथियार रखण जे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। कल जब रेंजर ने रेड की और पुलिस भी साथ थी तो मेरे नोटिस में चीज़ आई, मैंने उसको डिले करवाया। मैंने कहा पहले आप ये देखें किसी पे ज्यादती नहीं, कहीं ये तो नहीं कि जैसे कोई क्लेम करे कि हथियार डाल दिए। तसल्ली करने के बाद जब मेरी IG से बात हुई, होम सेक्रेटरी से बात हुई और DG रेंजर से बात हुई और CCP से बात हुई, जब उन्होंने सब ने ये कहा कि बिल्कुल तसल्ली है कि ये इनके पास अनऑथोराइज्ड असला था, उसके बाद FIR दर्ज हुई है। जब FIR दर्ज होगी मैटर इज गॉन टू द कोर्ट। अगर कोई कहता है मैं इनोसेंट हूँ तो लेट द कोर्ट डिसाइड। लेकिन इस बिना पे कि एक बड़ा आदमी है या पार्टी का हेड है, उसको इस बिना पे छोड़ दिया जाए कि वो जाकर हड़ताल करा देगा, वी डोंट केयर। जिसने हड़ताल करानी है कराए, वी आर कॉम्पिटेंट टू हैंडल इट। व्हाट इज इंपॉर्टेंट टू ब्रिंग द रूल ऑफ लॉ इंपॉर्टेंट, गिव द इंपॉर्टेंस टू रूल ऑफ लॉ। जब तक हम नहीं करेंगे उस वक्त तक हम आगे नहीं चल सकेंगे। वफ़ाक़ी घरू वज़ीर रहमान मलक जी दावा पंहिंजी जाइ ते, पर दहशतगर्दनि ऐं रत जी रांदि खेॾंदड़ अनासरनि ख़िलाफ़ कार्रवाई खां फ़रार अख़्तियार कंदड़ सरकार खे इहो जवाबु ॾियणो पवंदो त कराचीअ में हींअर ताईं दहशतगर्दनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई वई आहे ऐं सरेआम घिटियुनि रस्तनि ऐं चौकनि ते हथियार खणी अची आम माण्हू जो क़तलाम कंदड़ अनासरनि ख़िलाफ़ या उन्हनि जी सरपरस्ती कंदड़ तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी आहे, जिन ख़िलाफ़ ख़ुदि एजेंसियुनि जूं रिपोर्टूं बि मौजूदु आहिनि। किथे ईअं त न आहे त सरकार संगत खे ख़ुशि करण लाइ सिंध जे क़ौमपरस्तनि ख़िलाफ़ बिला जवाज़ अहिड़ी कार्रवाई करे रही आहे जंहिंजी जस्टिफिकेशन ख़ुदि वज़ीर आज़म ऐं सिंध जे घरू वज़ीर वटि बि न आहे। जस्कम चेयरमैन बशीर खान कुरैशी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि यानी छंछर जे ॾींहुं जस्कम जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद में मुज़ाहिरे दौरान रेंजर्स क़ौमी कारकुननि मथां तशद्दुद कयो, जंहिं दौरान रेंजर्स ऐं कारकुननि विच में चकरियूं बि थी पियूं। बशीर खान कुरैशीअ खे छंछर ॾींहुं केसनि में ज़मानत मंज़ूर थियण बाद लांडी जेल मां आज़ादु कयो वियो, जंहिंखां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे बशीर खान कुरैशी चयो त दहशतगर्दी सिंधी माण्हुनि जी ख़मीर ऐं रत में ई शामिल न आहे, पर सिंधी माण्हुनि खे कराचीअ में दहशतगर्दीअ जो निशानो बणायो पियो वञे। बशीर कुरैशी चयो त हू दहशतगर्द न पर अमुन पसंद माण्हू आहिनि। जेकॾहिं खेसि कुझु बि थियो त ज़िम्मेवार रहमान मलक ऐं PP जी सरकार हूंदी। मूंखे पंहिंजी आज़ादी जी का ख़ुशी कोन्हे का, छो त मूंखे बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो। मूंखे
लाइसेंस जा हथियार हुआ जंहिंजूं मां सालियानो फी भरींदड़ आहियां उहे सभु सरकार वटि आहिनि। मूंखे बेहथियार कयो वियो आहे ऐं को दहशतगर्द कोन हुयुसि। सिंध अमुन जी मोहबत जी ऐं प्यार जी धरती आहे। सिंध जे माण्हुनि जे ख़मीर ऐं रत में ई तशदुद शामिल कोन्हे को। हिननि दहशतगर्दनि खे खुली छूट ॾेई छॾे ॾिनो आहे। दहशतगर्दनि खे ख़ुशि करण जे लाइ मुंहिंजे मथां अटैक कयो वियो। असां चऊं था त हीअ असांखे बेहथियार करे असांखे माराइण घुरनि था। बशीर कुरैशी चयो त रेंजर्स दहशतगर्दनि ऐं विगोड़नि बदिरां सिंधी माण्हुनि खे बेगुनाह गिरफ़्तार करे रही आहे। जेकॾहिं मथसि दाख़िल कयल केस वापसि न वरिता विया त हू बुख हड़ताल शुरू कंदी। मैं डिमांड करता हूं मेरे हथियार जो हैं, मेरे लाइसेंस भरता हूं, मैं पैसों से खरीदे हैं, मैं सरकार की मैं फीस भरता हूं, वो मुझे वापस किए जाएं, नहीं तो मैं भूख हड़ताल करके बैठ जाऊंगा। और अगर मुझे कुछ भी हुआ इसी दौरान उसकी जिम्मेवार पीपल्स पार्टी की गवर्नमेंट होगी। बशीर कुरैशी जे ज़मानत आज़ादी बाद जसकम सिंध अंदरि ॾिनल हड़ताल जो सॾु बि वापसि वठी छॾियो।